अवां ॾिसी रहिया आहियो KTV वर्ल्ड ऑफ न्यूज़ यानी ख़बरुनि जी दुनिया। खबर शामिल कंदा हलूं ॻड़ी यासीन मां। गुज़िरियल ॾींहुं कराची खां ॻड़ी यासीन ईंदे रोड हादसे में फौत थियल म्यूनिसिपल कमेटी शिकारपुर जे चीफ ऑफिसर आगा इमरान खान उर्फ नेक खान दुरानी जी नमाज जनाज़ा ॻड़ी यासीन में अदा कई वई। नमाज जनाज़ा में अॻूणो डिस्ट्रिक्ट चेयरमैन शिकारपुर आगा मसीउद्दीन खान दुरानी ज़िले जे सियासी समाजी शख़्सियतुनि सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि जे टाउन ऐं म्यूनिसिपल जे ऑफिसरनि लोकल गवर्नमेंट जे मुलाज़िमनि दुरानी ख़ानदान ऐं ॻड़ी यासीन जे शहरनि जी वॾे अंग में शिरकत आहे। मरहूम जे मढ़ जी तदफ़ीन आबाई क़ब्रिस्तान सैयद ॾाॾा कासिम शाह बुखारीअ में कई वई। ख़बरुनि जी दुनिया।